नाज़रीन हैदराबाद में ख़बर अब ताईं पहुंचाईंदासीं। हैदराबाद में पुलिस मुबैना मुक़ाबले में एक ॼणे खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई है। इन जा तफ़सील मालूम है हैदराबाद में अब्दुल रसूल चांडियो टेलीफोन लाइन ते मौजूद है। अब्दुल रसूल, आगाह कजो त हैदराबाद के कहिड़े इलाइक़े में कहिड़े थाणे जी हद में ये वाक़ियो पेश आयो है ऐं छा जेको ज़ख़्मी थियल जवाबदार गिरफ़्तार किया विया है उन जो क्रिमिनल रिकॉर्ड भी अची सघियो आहे? यह बिल्कुल सिटी पुलिस पारा मुबैना पुलिस मुक़ाबले में एक जने के जख्मी हालत में गिरफ्तार करने की दावा कई है। जिन ते गिरफ्तार थियल जवाबदार वटां चोरी थियल मोटरसाइकिल ऐं पिस्तौल हथ करण की दावा कई है। हिते इन हवाले से असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे सिटी थाणे जे SHO शौकत मलूकाणी सां। उन चवण आहे त रिसाला रोड वटि मोटरसाइकिल सवारनि खे रोकण जो इशारो कयो त उन्हनि पुलिस मथां फायरिंग करे ॾिनी, जॾहिं त पुलिस जी जवाबी फायरिंग में हिकु ॼणो ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थियो आहे, जंहिंजी सुञाणप शहदादपुर वासी शाहनवाज़ तौर थी आहे। जिन ते गिरफ़्तार थियल जवाबदार जो साथी शीराज सरेयो मौक़े तां फरार थी वियो आहे। जंहिं त पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार ज़ख़्मी जवाबदार मोटरसाइकिल चोरी केस में पुलिस खे घुर्बल हो। जवाबदार के कब्ज़े में चोरी थियल मोटरसाइकिल ऐं पिस्तौल हथ कयो वियो आहे। जिन ते गिरफ़्तार जेको जवाबदार आहे उन ख़िलाफ़ वधीक जांच कई थी वञे। इन हवाले सां पुलिस खे इहो चवणो आहे त ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयल जवाबदार शाहनवाज़ हैदराबाद जे मुख़्तलिफ़ जेके थाणा आहिनि उन खिलाफ़ केस दाख़िल थियल आहिनि, जॾहिं त मुख़्तलिफ़ केसनि में घुर्बल हुयो। जिन ते जेको फरार थियल शीराज सरेयो आहे उन मथां हैदराबाद में चोरी ऐं फुरनि जा केस दाख़िल थियल आहिनि। उनखे बि गिरफ़्तार करण जे लाइ मुख़्तलिफ़ टीमूं जोड़ी वयूं आहिनि, जंहिं उनखे बि गिरफ़्तार कयो वेंदो। हिन वक़्तु जेको ज़ख़्मी जवाबदार शाहनवाज़ आहे उनखे तिबी इमदाद जे लाइ सिविल अस्पताल हैदराबाद रेफर कयो वियो आहे। अब्दुल रसूल चांडियो, अवां जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।